ही उथो बा छड़ी निंडा दो करी हां बाबा मेरे का चलता तुम्हारे बात में थोड़ा पढ़ना जमीन देना जी रूपी असां ज़मीन ते वञूं था पोइ असांजी मानी ज़मीन ते कर हाँ बाबा तव्हां ज़मीन ते वञो मां मानी खणी ईंदसि बाबा हलूं ज़मीन ते हाँ पुट अच त हलूं ज़मीन अच बाबू अच जी मानी पाई तो खाई छॾिजो ठीकु आहे हाँ पुट तू घर अच्छा पुट मानी खाओ हां बाबा बाबा सुभाणे मुंहिंजी फ्लाइट दुबई जी आहे मां वञा जी पुट सुभाणे तू दुबई वञ पर पुट वॾेरनि जो पैसनि जो बंदोबस्तु ज़रूरु कजां ईअं न दुबई वञी करे असांखे विसारे छॾे हिकु तुंहिंजो सहारो ॿियो अलाह जो सहारो पुट पर ज़रूरु अचिजांइ ज़रूरु पुट बाबा वॾेरनि जा पैसा कढाए मां जल्दी ईंदुसि पुट मानी खाऊं कोन हा बाबा आराम खां न फसल त सभिनी कयो पर जाने बनिया ते पंहिंजो हिसाब किताब न आहे ॾिनो हा दा तव्हां सही चयो आहे हाणे राकनि खां हिसाब वठणु घुर्जे वॾा वॾा पंहिंजो हिसाब जल्दी राकनि खां वठी छॾियो ईअं न थिए सभु खाई वञनि अदा रुॻो तव्हांखे पैसनि जी ॻणती आहे कुझु मुंहिंजे लाइ बि सोचो मां शादी करणु चाहियां अदा ॾिसो था बबलू खे बबलू चवे थो हाणे मुंहिंजी शादी करायो अदा साईं बबलू शादी जो ई तकड़ करे थो चाची वारी धीउ वेठी आहे पोइ तव्हां सां ॻाल्हाए छॾियो बाबा साईं हिन सादरे खे पंहिंजी धीउ केरु ॾींदो ऐं कंहिंखे धीउ पंहिंजी तती आहे बस मुझे बस लड़ी ॾियण लड़ बबलू असांजो दादलो भाउ आहे जिते हू चाहींदो न त उते हुनजी शादी कराईंदासीं तूं ख़ामोश थी वे मुंशी कन खोले ॿुध जानव खे वठी अची हिते जा असांजो पैगाम ॾेई अचेसि जी वतारो जीअं तव्हांजी मर्ज़ी मां हींअर वञा थो
हमीदा पानी गिलास तो भरे दे। हाँ दिलावर ॾियां थी पाणी तोखे त घड़ी घड़ी उन लॻंदी आहे। अचे ही वटि पाणी। हैदर काथे आ? ज़ाहिर कोन है। दिलावर हैदर ज़मीन ते वियो आहे, पर मां तोसां हिकिड़ी ॻाल्हि कयां। हाय हमीदा मसे मसे प्यार जे लहजे सां ॻाल्हायो थी। अॼु तूं चओ मां ठरां थो। तोखे त रुगो मज़ाक जी हूंदी आहे। घणो अरसो थी वियो आहे असांजे घर में दुहले ई न वॻान। हमीदा वाह जो ॻाल्हि कई थी। मुंहिंजे लाइ कोई छोकिरी सोणी कोई परी मुंहिंजे लाइ ॻोल्ह कई। चइजे त मुंहिंजे आंगण ते बि ढोल वॼंदा। भले भले। अरे वाह वाह सही वाह। मां हैदर जी शादी जी ॻाल्हि थी कयां, तोखे नथी चवां। सौ न कटी छॾाएं। वाह शादी कंदो। हाँ मां वई आहियां मरी साईं। अभी तो मैं जवान हूँ, शादी कंदो। हमीदा तुंहिंजे दादले ॾेर खे का छोकिरी कोई पसंदि ई नथी अचे। मां हाणे उनजी शादी कंहिंसां करायां? सलाह ॾे मूंखे। दा छा ॻाल्हि आहे? अॼु ज़बरे थो। अदा हैदर अदो ऐं भाॼे जॾहिं पाण में विढ़ंदा आहिनि न मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। अदा फारूक तूं सही पियो चईं। इहो त अदा ऐं भॼाई जो प्यारु आहे। इन्हनि खे ॾिसी असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। हैदर तुंहिंजी भॼाई इन ख़ातिर विढ़े थी कोई छोकिरी कोई पसंदि कर त मां तुंहिंजी शादी करायां। भॼाई तूं अते सां ख़ामख़ा न विढ़। मूंखे जॾहिं का छोकिरी पसंदि आई न त मां तव्हांखे पाण ई ॿुधाए छॾींदुसि। भाॼे अदा हैदर खे छो था मिन था कयो? मूंखे शादी करायो, ऐं शादी करण लाइ तयारु आहियां। वॾे भाउ जी शादी अञा थी न आहे, नंढो भाग में तयारु आहे। तूं सब्र कर, तुंहिंजी शादी कराईंदसि। सही चयोमांसि न? ॾिस मां सही चवंदी आहियां। बबलू तू थोरो तरस बाबा। गाॾी अचे त पोइ वञा। अदा गाॾी जी ज़रूरत न आहे, तव्हां इजाज़त ॾियो ऐं पंधु वेंदुसि। तव्हां ॿई बबलूअ सां गॾु वञो ऐं बबलूअ जो ख़ासि ख़्यालु रखिजो। बबलू सां तव्हां गॾु वञो था, जेकॾहिं हुनखे कुझु थियो न पोइ तव्हांजो ख़ैरु न आहे। अदा असां बबलू जो ख़ासि ख़्यालु रखंदासीं। अदा तव्हां बबलू जी फिक्र न कयो, बबलू खे कुझु बि न थींदो। गाड़ी माला ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम भोतार साईं। वालेकुम सलाम। वे वे जानिब वे। न जानिब न, तुंहिंजी औकात इन कुर्सी ते वेहण जी न, ज़मीन ते वेहण जी आहे। जानिब तूं सॼो फसल खणी चुको आहीं ऐं असांजो कर्ज़ो तुंहिंजे मथां 5 लख बीठो आहे। छो नथो ॾीं? भोतार साईं हिन दफ़े मुंहिंजो फसल पापड़ थी चुको आहे। हिन दफ़े मूं वटि एतिरी रक़म न आहे जेको मां तव्हांखे ॾियां। जानिब असां तुंहिंजे फसल पापड़ थियल सां बदलना आहियूं। असांखे पंहिंजी रक़म घुरिजे। भोतार साईं तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजो पुटु दुबई वियल आहे। जीअं हू पैसा मोकिलींदो मां तव्हांखे पैसा आणे ॾींदुसि। पर भोतार साईं थोरो सब्र कयो भोतार साईं, मां ग़रीब आहियां भोतार साईं। अड़े अञा बि असां सब्र कयूं। वक़्तु घणो थियो आहे कर्ज़े खे। जे हाणे तूं 15 ॾींहंनि जे अंदरि पैसा न ॾिना न त तुंहिंजी ये खल लाइ वण सां टंगे छॾींदो साईं। हाणे शिकिल को पिण पढ़ हल न। तो मोर है छोकरी क्या जी आए? बबलू ही जानिब जी थी है। बबलू जी को तांजो कर्जा ही है। अच्छा जानिब जी थी है। छोकरी तू तो मुझे दिल में समझी वही आई। मां तोसा शादी करण चाहया तो। यो शादी जो ख्याल पंहिंजे दिल मां कढी छॾ।
तव्हां इन ॻोठ जा वॾेरा आहियो तॾहिं मां तव्हांजी इज़त कयां थी। वॾेरा तव्हांजी भलाई इन में आहे त मुंहिंजो रस्तो छॾे ॾियो। तैमूर है फराज, इन जो रस्तो छॾे ॾियो। खैर ताई तव्हां छो परेशान आहियो? धीरू बि तोखे त ख़बर आहे असां वॾेरनि जा कर्ज़ आहियूं। वॾेरनि चयो त 15 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजी रक़म अदा कर, न त पोइ हाल तमामु बुरो थी वेंदो। बाबा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर 15 ॾींहंनि में असां एतिरो सारो फिदा जी बि अञा काई बि ख़बर न आहे। हा धीरू बि फिदा जी बि अञा ख़बर न आहे। हू दुबई वञी वेई न को हाल हवाल ॾिए थो न कुझु ॿुधायो थो। मां तमामु ॾाढो परेशान। बाबा वॾेरा ज़ालिम आहिनि, हाणे असां ग़रीबनि जो छा थींदो? जेको क़िस्मत में लिखियलु हूंदो। नादिर मूंखे कुछ पैसा ज़रूरत में आहिनि। ज़ाहिद तू पैसा फज़ूल न सॼो ॾींहुं कुकड़ ऐं जुआ जे कढाई सॼो ॾींहुं। अदा नादिर तूं मुंहिंजो वॾो ऐं मिल्कियत में बराबरि मुंहिंजो हिसो आहे ऐं तूं ग़रीबनि में ख़ैर ख़ैरात कंदो आहे, उहो मुंहिंजी मर्ज़ी आहे। मां पंहिंजा पैसा विञायां या खावां। सौट नादिर ज़ाहिद सौट तोखे सही थो चवे। आख़िर हिन मिल्कियत में ज़ाहिद जो बि हिसो आहे। तू पैसा ॾियण खां इनकार न कर। जबार इन्ही खे ख़राब ई तू कयो। सौट नादिर अल्लाह थो ॼाणे मां ज़ाहिद खे ख़राब न आहे कयो। बाक़ी ज़ाहिद कुकड़ जो शौक़ीन आहे, मां हिन सां गॾु हूंदो आहियां। अदा तूं जीअं सम्झी थो तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मूंखे हाणे पैसा घुरिजनि। तूं ॾीं थो या न? ठीकु आहे ज़ाहिद, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। घणा तोखे पैसा घुरिजनि? अदा फ़िलहाल मूंखे 10,000 रुपया घुरिजनि। हा ही वटि पैसा। मिला आए यार तू क्यों मुझ
पिया मोहब्बत वारा मीह वसी पिया कोन रखिया धार तो अखियों मुँह जूठ रो बिस्मिल्लाह आए यार तू अखियों मुँह जूठ रो बिस्मिल्लाह आए यार तू अखियों मुँह जूठ रो अब्बासी शफी जो ख्याल रखियो थई आदहु दिल जो हाल रखियो थई अब्बासी शफी जो ख्याल रखियो थई आदहु दिल जो हाल रखियो थई मूंखे ॾिना हिन प्यार तो अखियूं मुंहुं जूं ठरियो बिस्मिल्लाह आए यार तू अखियों मुँह जूं ठरियो बिस्मिल्लाह आए यार तू अखियों मुँह जूं ठरियो मसल थी आसार तू अखियों मुँह जूं ठरियो बिस्मिल्लाह आए यार तू अखियों मुँह जूं ठरियो बिस्मिल्लाह आए यार तू अखियों मुँह जूं ठरियो अस्सलाम वालेकुम फारूक ज़ाहिद मां पंहिंजो कुकुड़ तयारु कयो आहे हाणे ॿुधाए त मेल कॾहिं रखूं फारूक तुंहिंजो कुकुड़ तयार भी आहे या असांखे वरी ईअं तो फूकू ॾे बाबा शर्त जेतिरी तूं चवंदे असां रखंदासीं बाक़ी कुकुड़ खे पंहिंजे खे चङी तरह खई वेंदे असांजे कुकुड़ खे भेॾियूं नेसियूं थी हाँ फारूक जेकर इहा ॻाल्हि आहे त मुंहिंजो कुकुड़ बि तयारु आहे तोसां शर्त मुंहिंजी डन आहे ज़ाहिद शर्त खेदोमांइ 10,000 मथे शर्त रखंदोमांइ हेठि न 10,000 अरे यार तूं 50,000 चौक तो शर्त खेॾंदा आहियूं तयारु आहियां पर शर्त इहा थी त तोसां मेल आऊं की साइड एरिया में फिरंदासीं ऐं हा सिर्फ़ु चंद माण्हू हूंदा हुते हा ज़ाहिद जीअं तूं चवंदे उअं ई थींदो हुते चंद माण्हू हूंदा तोसां शर्त डन आहे ठीकु आहे बाबा इहा रांदि लिक लिकी थींदी ठीकु आहे फारूक त बसि हलूं था मेल जे लाइ तयारु थियो अदा हैदर ॿुधो आहे त चाचे जानिब खे वॾेरा ॾाढो तंग करनि था अदा छा वजह आहे आख़िर जो चाचा जानिब खे वॾेरा तंग करनि था आख़िर का त वजह हूंदी न हैदर अदा जानिब वॾेरनि खां पैसा वरिता हुया थी सघंदो आहे उनखे पैसनि लाइ तंग कंदा हूंदा हा बाजी तूं बिल्कुलु सही चईं थी हैदर मुंहिंजी मर्ज़ी आहे चाचा जे घरां वञी थी अच ठीकु आहे अदा पराए ॻोठ थो वञे तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ मां ॿुधो आहे उॾों जा वॾेरा ॾाढा ज़ालिम आहिनि हिकु त आहे तूं बि ॾाढो जज़्बाती काथे वरी उन्हनि सां विड़ी न पए भॼई तूं फिकिर न कर भॼई मां को ॿार न आहियां जेकॾहिं कोई ॻिची में पियो न त चूड़ियूं मां बि न आहिनि पातियूं मुड़ुस थी मुक़ाबिलो कंदो सान अदा ठीकु आहे पोइ मां हलां थो हैदर पी अमिता पिस्टल खणी अंदेस हैदर पिस्टल साण हुजे ई अदा मुझे कहिड़ी ज़रूरत आहे पिस्टल जी लाज़मी आहे अदा पिस्टल लाज़मी आहे भॼई तूं बि बादशाह माण्हू हाणे कहिड़ी ज़रूरत आहे मूंखे पिस्टल खणण जी तुंहिंजो भाउ चवई थो त लाज़मी आहे हुजे ई साण हथे ॻाल्हि न वञिबो आहे ॿाहिरि तूं बि सभा सादो माण्हू आहे ठीकु आहे बाबा अल्लाह जी अमल अदा ठीकु आहे पोइ अदा ख़्याल सां वञाए बा अदा ख़ैर अॼु मेल थी जे मेल हारायई न
तो मुंडी कपे छदो मैं हाँ पुट कबूतरा जे अगर सतन पेरन में उनजे अच्छो न कटी ना ससिया को धार कर छणी साईं ससिया खां शायद असां वारो बांगो सुठो आहे बाक़ी हे टड्डू बुझंदो हाणे पुइतो बांगो हले ते ॻाल्हाइण सां छा थींदो लाहे मैदान ते त ख़बर पवंदी ज़ाहिद हाणे ख़बर पई न मैदान ते जदे लथे न फारूक न मुझे कुकुड़ मोयो ना है पुछ जपा रखा ये सरासर तू बेईमानी करे रहियो आई मु शर्त खटी चुको आया शर्त वाला मुखे पैसा दे अरे तू जो का चाहे पैसा वर दे मु हां ओ का अरे तो खेल सोच कर चलो मुझे भाषा करने तू तो कर शैतान नहीं तू मुझे बाहर के खराब क्यों थी अरे अलकरन अलकर हम गरीब के पट्टी करा उन्हीं के धक्का है आकर तो तुम कुछ पट्टी कराओ फारूक के छाते हुआ फारूक ही हालत तुझी काहे कई आहे ऐं ज़ाहिद वारन मुसा बेईमानी कई आहे तो के असा घणा दफा चले हुआ इन शौक को पर तू असा जी बुधदो ही ना है तुझे बात होके घणा दफा समझायो आ फारूक तू पंहिंजे शौक़ मुणे नथो तोखे त ख़बर आहे ये ज़ाइद वारा फॾई आहिनि वरी बि निंगनि माण्हुनि सां तू शर्तां रखे थो दामू जो कुकड़ उन्हनि जे कुकड़ के मारे चुको आहे ठीक आहे हाणे ज़ाइद सां मां पाण मिलंदुमि पर हैदर सां फ़िलहाल ॻाल्हि न कजांइ दिलावर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध फारूक जो मथो फाटल आहे हैदर पाण ॼण न ॾिसंदो इहा ॻाल्हि लिकाइण जी आहे असां लिकायूं केॾो बि लिकायूं वरी बि ज़ाहिर थींदी ॻाल्हि हमीदा घणो मथो हाणे तू न हण हिन ॻाल्हि खे असां पाण ॾिसंदासीं बिस्मिल्लाह सरदार के अॼु कीअं भली पियो आई सरदार वे ना सुट न अहिड़ी का ॻाल्हि न आहे ही घर मुंहिंजे चाचे जो आहे मां कहिड़ी टाइम कंहिं वक़्तु अची सघां था सौट पर मुंहिंजो चाचो किथे आहे हू नज़र मूंखे नथो अचे सरदार बाबा ज़मीन ते आहे मां हुन लाइ मनी पे खणी वठी हाँ सौट चाचो यारे ज़मीन ते आहे पर सोट इहो ॿुधा फिदा जेको हाल वाल आयो आहे का न सोट हुनजी का बि ख़बर न आहे पई तू ॿुधाए अदा दिलावर ऐं फारूक अदी हमीदा सभु ठीकु आहिनि हाँ सोट अदा ऐं भॼई बिल्कुलु ख़ुशि आहे पर अदा मूंखे मोकिलियो आहे त पंहिंजे चाचे जो हाल वाल ई आहे सोट मूंखे पाणी थी पीआर त पोइ हलूं चाचे ॾे चाचे खे बुख ॾाढी लॻी हूंदी अस्सलाम वालेकुम चाचा सलाम हैदर पुट अच्छा खुश आयो ॿियो ख़ैर तबियत सही आहे खुश लॻा पिया घणे ॾींहं खां पोइ आहियां पुट बस चाचा छा कयूं कमकार ठीकु ॿियो ख़ैर आहे चाचा वे पुट हा ॾे हाल दिलावर वारा ख़ुशि आहिनि हा चाचा अदा वारा बिल्कुलु ख़ुशि आहिनि पर तोखे घणे में घणा चाचा सलाम ॾियनि पिया चाचा मूंखे अदे दिलावर मोकिलियो आहे त असां ॿुधो आहे त तोखे वॾेरो ग़ुलाम खान ॾाढो हा पुट हैदर तू सही ॿुधो आहे
छो जो असां वॾेरनि जा कर्ज़ाई आहियूं। हुननि 15 जी मोहलत ॾिनी आहे। जेकॾहिं 15 ॾींहं जो कर्ज़ो मोकिले न ॾींदो त पोइ सुठो तव्हांजे लाइ न थींदो। अच्छा ॾे त ख़बर फिदा दुबई वियो कुझु पैसा उन मोकिलिया या न? सोट उन जो ॾस पतो अञा ताईं न मिलियो आहे ऐं हू परदेस में आहे। अलाए कहिड़े हालनि में हूंदो। पुट हैदर फिदा बि वियो आहे पर दुबई मां अञा ताईं हुनजो को ॾस पतो कोन्हे। हुन फ़ोन बि कोन कयो आहे। ख़बर न आहे हुनजो अलाए कहिड़ो हाल आहे। चाचा पोइ हलो त हलो घर। हा मां बि वेंदुमि घर चाचा मूंखे देरि थिए थी। हा अचो। तैमूर हिन दफ़े असांजी फसल ॾाढी सुठी थींदी। इंशाल्लाह बबलू हिन दफ़े कणक बि ॾाढी महांगी थींदी। हाँ यार फराज़ हिन दफ़े ॿुधण में आयो आहे त सरकार बि हिन जो रेट 1600 रुपये। इंशाल्लाह इहे थींदो। हाणे हलण जी कथा हलो। तैमूर मूंखे ॿुधा इहो माण्हू छोकिरी सां गॾु केरु आहे? बबलू इन माण्हूअ खे ॻोठ में मां कॾहिं बि न ॾिठो। ख़बर नाहे त इहो अलाए केरु आहे। फराज़ तोखे ख़बर आहे खणी तूं ई ॿुधा इहो माण्हू केरु आहे? न बबलू असां त इन माण्हू खे कॾहिं बि न ॾिठो अलाए केरु आहे। फराज़ ऐं तैमूर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जेसीं ताईं इन माण्हूअ खे व्यस्तो न कंदसि त मूंखे सुकून न मिलंदो। शायदि इहो माण्हू इन्हनि जो पंहिंजो हूंदो तॾहिं त इन सां गॾु आहे। बबलू मूंखे लॻे थो त कुझु दाल में कारो आहे तॾहिं त तव्हां घणो पुछा कयो। बबलू ज़रूर इन रस्ते खां ईंदो। हाँ फराज़ तूं सही थो चवीं। समोसा केरु आहियो तव्हां? जो तव्हां मुंहिंजो रस्तो रोकियो आहे? असां तोखे ॿुधायूं था त असां केरु आहियूं। तूं असांजे ॻोठ में कीअं घुमे तूं आहीं केरु? अड़े तूं थींदो केरु आहीं? वतो रुबी सां गॾु ज़मीन ते घुमंदो। रूबी जो मां सौट आहियां ऐं जाने मुंहिंजो चाचो आहे। चाचे जे घर जे वञण लाइ का पाप। अड़े तोखे ख़बर आहे हे ॻोठ असांजो आहे। हिन ॻोठ जा असां मालिक आहियूं। तोखे जेको करिणो आहे सो कर।
अगर मां पंहिंजे चाचे जे घर घुमण ईंदो रहंदुसि। अच्छा तू रुपए जो सौट आहे मां तोखे ॿुधाईंदुसि घुमण कीअं थींदो आहे। बबलो ये तो भजी वियो हले वेंदो आखिर असांजे ॻोठ में आहे न निकिरंदो कान। अचो मूंसां। तुझी कंहिं कई आहे? तैमूर ऐं फराज़ तव्हां ॿई बबलू सां गॾु हुयो। बबलू तोखे कंहिं मारियो आहे? अदा जे मूंखे ज़ख़्मी पियो आहे न उहे जानिब जे घरां अचे पियो। तैमूर ऐं फराज़ तव्हांखे त ख़बर हूंदी न हू कहिड़े ॻोठ जो आहे। अदा वॾा असांजे ॻोठ जो न हुयो ख़बर न आहे त अलाए कहिड़े ॻोठ जो आहे। त साईं पर उहो बस बस घणो न ॻाल्हाए मुंहिंजी तारीफ़ न कर मुंहिंजे साम्हूं। जॾहिं मूंसां टकरंदो न त पोइ उनखे ख़बर पइजी वेंदी। तैमूर ऐं फराज़ इहो त ॿुधायो उहो तव्हां सां विड़ियो छो? आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे? अदा साईं विड़िया असां अदा असुल ॻाल्हि इहा आहे बबलू जाने जी धीअ खे पसंदि करे रहियो। बबलू तैमूर छा थो चए इहा ॻाल्हि सही आहे? हा अदा उहा छोकिरी मूंखे पसंदि अची वई आहे ऐं हुनसां शादी करणु चाहियां थो। बबलू ही तू छा चई रहियो आहीं? मामूली हारीअ जे धीअ सां शादी कंदे? किथे असांजी हैसियत ऐं किथे मामूली हारी। अदा ग़रीब आहिनि त मूंखे केॾो ॾोह आहे पर उहा छोकिरी मूंखे पसंदि आहे ऐं शादी कंदसि त हुन सां कंदसि न त हू पाण खे मारींदुसि। न बबलू भाना तूं पाण खे न मार। मां तुंहिंजी शादी जानिब जी धीअ सां ज़रूरु कराईंदुसि तूं फिक्र न कर। वालेकुम अस्सलाम। फारूक छा थियो आयो? अदा छा थियो फारूक? अदा दिलावर तू ही खड़ी ॿुधा छा थियो आहे फारूक? अजय ॿुधायो छो था तव्हां? मूंखे ख़बर न आहे पंहिंजे भाउ खां पुछा कर। अदा हैदर केतिरा भेरा फारूक खे सम्झायो आहे त कुकड़नि जो शौक़ु छॾे ॾे। ज़ाहिद ऐं फारूक कुकड़नि जे मेल में अटकी विया। छो था दिलावर? ज़ाहिद भला तो ॾाढो मुड़ुसु आहे छा जो मुंहिंजे भाउ सां विड़ियो आहे? हैदर जेकॾहिं फारूक उन्हनि सां कुकड़नि जी मेल न रखे उन्हनि सां गॾिजी न वेहे त पोइ उहे असां सां छो विढ़ंदा? ऐं फारूक खे ख़बर आहे त ज़ाहिद वारा केॾा टरड़ा माण्हू आहिनि। फारूक तू ही मूंखे ॿुधा उहे तोसां छो विड़िया आहिनि? अदा मुंहिंजो कुकड़ उन्हनि जे कुकड़ खां खटे चुको हुयो पर हू बेमानी सां ॾाढ मुड़सी करे मूंसां विड़िया आहिनि। ठीक है अल्लाह पोइ ख़ैर कंदो। अॼु खां बाद ही पंहिंजे कुकड़नि जा शौक़ छॾे ॾे। अस्सलाम वालेकुम साईं खुदा। वालेकुम सलाम जानिब। वे हेठि न बाबा कुर्सी जे वेहण जे लाइक़ आहीं तूं कुर्सी ते वेह।
भोतार साईं मूंखे तव्हां ख़ैर में घुरायो आहे। ख़ैर त आहे, छा ॻाल्हि आहे? अॼु वॾी नवाज़िश आहे मूं ते। जनाब असल ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी धीअ जो संग असां पंहिंजे भाउ बबूलो लाइ वठूं था। तूं पंहिंजी धीअ जो संग असांखे ॾे, तुंहिंजी धीअ असां वटि सुखी रहंदी। भोतार साईं तव्हां ही छा था चओ? मां पंहिंजी धीअ जो रिश्तो बबलू खे ॾियां? न भोतार साईं न, ईअं हरगिज़ कोन थींदो। जानब थोरो थधे दिमाग़ सां सोच। तुंहिंजी धीअ असां वटि सुखी रहंदी ऐं ऐश कंदी हवेली में ऐश। जानब तू जो असांखे इनकार करे थो, असां वटि कहिड़े शइ जी कमी आहे? भोतार साईं मां मञा थो तव्हां वटि गाॾियूं बैंक बैलेंस आहे, पर धीअ जो रिश्तो मां कोन थो ॾियां, छो जो मां उनजो घोट ॾिसी चुको आहियां। जनब तुंहिंजी धीअ जो अगरि घोट कोई थींदो न त उहो मुंहिंजो भाउ बबलू थींदो, ॿियो कोई न। जानब सुठो एॾी न थी पंहिंजी धीअ जो रिश्तो असांखे ॾे, न त ॾाढो ॾुखियो थींदे। भोतार साईं न, इहो कॾहिं बि न थींदो, मां न ॾींदुसि रिश्तो। तू कॾहिं का मुड़ुस माण्हू थियो आहे जो तूं मुंहिंजे भाउ सां विड़ियो आहे? हैदर पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, किथे न थिए ज़बान कागड़ का कढी न छॾा। ज़ाहिद सां थो ॻाल्हाए। अरे ज़ाहिद एतिरो तकबर ऐं वॾाई चङी न आहे। जॾहिं तूं शींहं सां टकंदे न त तोखे सॼी वज़न जी ख़बर पइजी वेंदी। अरे तूं पाण खे शींहं थो सॾाए? ॾिसां त केतिरो कमु अचां थो शींहं जा पुट, अॼु पाण खे संभाल। उठे छाती मुके फिर तू मुझे ऑर्डर कटा दो। और ज़ाहिद छा याद कंदे जो विच में माण्हू अची वियो न त मां तोखे इते पूरो कयो आहे। बाबा ख़ैर त आहे? वॾेरनि छा चयो? न थी न, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, बसि ईअं ई मां परेशान आहियां। बाबा तव्हां मूंखे ॿुधायो वॾेरनि तव्हांखे छा चयो? तव्हां मूंखां कुझु लिकायो था? मां छो लिकाईंदुसि? हक़ीक़त में वॾेरनि मूंखे इन लाइ घुरायो त हू चवनि पिया त पंहिंजी धीउ जो रिश्तो मुंहिंजे भाउ बबलू खे ॾियो। बाबा पोइ तव्हां वॾेरनि खे जवाब में छा चयो? वॾेरनि खे मां साफ़ इनकार कयो, पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां। हाँ बाबा तव्हां कहिड़ी ॻाल्हि करणु चाहियो था? चओ मां ॿुधां थी। धीउ रूपी मां तुंहिंजी शादी हैदर सां करणु चाहियां थो, इनमें तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? हाँ बाबा तव्हांखे जीअं बहितर ऐं सुठो लॻे। दिल तो केॾे न मजानी
जबार इते अगर तो मुझे रस्तो छोड़ो क्यों आए अरे छा गाल आए बड़े जबार उन डी तवा मुझे भा के अकेलो समझी कुटियो आए हाने सजी खबर पजी वेंदी त केर केतरे पानी में आए अगर तुझी भा सा अगराई ना तुझे भा असा सा खुद उड़ियो आए बाकी रही गाल वेरण जी मां ता जगियो हाजिर आया छा कदो मुके फारूक जी दा वन तू पांच दिल जसरत पूरी कर मां बिठो आया अदा छा याद कंदो जबार भी हणी कयो मास पूरो छा याद कने वने बुधा पंजे ज़ात के त मुखे फारूक वड़ियो फारूक अच मुजा बाच जबारा 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 ये तो जानत के है तो अपनी मौत तक ना दुनिया मौत तक तो तू मुझे सोच दीवार करे मुझे दिल से दाग नती दिल से उठी सोच उठी उठी थाना डाक उठी सोच अस्सलाम वालेकुम सलाम चाचा खुश लगो पियो आहे न सौट रूबी भी खुश आहे न फिदा जो को हाल हवाल आयो आहे न हा दिलावर पुट रूबी खुश आहे ऐं तुंहिंजे सौट फिदा जो को हाल हवाल अञा न आयो आहे पुट चाचा फिदा पैसा वगैरह मोकिलिया थी या न अदा अॼु तव्हां असांजे घर कीअं भुलिजी पिया आहियो अॼु का ज़रूर ख़ासि ॻाल्हि हूंदी मूंखे पंहिंजो सम्झी ज़रूर ॿुधाईंदो चाचा ॾे हाल हवाल तुंहिंजो अचण कीअं थियो आहे पुट दिलावर दरअसल ॻाल्हि इहा आहे त वॾेरो गौराम मूंखे बंगले ते घुरायो ऐं मूंखे चयईं त रूबी जो रिश्तो मुंहिंजे भाउ बबलू लाइ ॾियो अदा पोइ तव्हां वॾेरनि खे छा चयो आहे उहे त वॾा ज़ालिम आहिनि तव्हां रूबी लाइ ज़रूर कुझु सोचियो हूंदो अदी हमीदा ऐं पुट दिलावर मूं सोचियो आहे त रूबी जी शादी हैदर सां करायां इन में तव्हांजी छा मर्ज़ी आहे हा चाचा इहा ॻाल्हि करे असांजी दिलि ठारे छॾी थी चाचा असां इहा शादी हाणे जल्दी कंदासीं चाचा मां पंहिंजे भाउ खे घोट ॾिसणु चाहियां थो अदा पोइ त असां सुभाणे दुल्हन सां गॾु ईंदासीं ऐं कपिड़ो विझी वेंदासीं तव्हां तयारु हुजो हा दी मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि हाणे मां इजाज़त ॾियो तव्हां चाचा चाचा तू हाणे फिकिर न कर रूबी सिर्फ़ु हाणे मुंहिंजी आहे अच्छा दाज अल्लाह तो क्या है ठीक है बता यो मेरा अदा मूंखे लॻे थो त तोखे दुबई वणी वई न हाल न अहवाल न हिकिड़ी फोन कई असांखे त सफ़ा विसारे ई छॾी हा आदि अहिड़ी का ॻाल्हि न आहे भेणियूं बि विसारण जहिड़ियूं हूंदियूं मां त अहिड़े कम में फासिजी वियसि मूंखे सिर्फ़ु वॾेरनि जी पैसनि जी ॻणती हुई ॾे अदी हाल हाल बाबा नज़र नथो अचे बाबा किथे आहे अदा बाबा सौट दिलावर राण सां मिलण वियो आहे अदा बाबा बि अची वियो बाबा अची वियो पुट फिदा में चाह पी खुश सही आहे सफ़ा खुश आई तुंहिंजो सफ़र कीअं गुज़रियो ऐं तूं दुबई वई असांखे सफ़ा विसारे छॾी
बाबा मूंखे ॻणती हुई वॾेरे जे पैसनि जी। उहे पैसा मां आंदा आहिनि। हाणे वॾेरनि खे पैसा ॾींदासीं। हाणे हली वॾेरनि खे पैसा ॾींदासीं। पर बाबा तव्हां सोट वारनि ॾे खैर सां विया हो। फिदा पुट तुंहिंजे बग़ैर मां हिकु कमु करे आयो आहियां। बाबा कहिड़ो कमु करे आयो ऐं मूंखे बि ॿुधा। पुट फिदा तुंहिंजी भेण जो रिश्तो तुंहिंजे सौट हैदर खे ॾिनो आहे। हू हाणे कपिड़ो विझण ईंदा। बाबा तव्हां फ़ैसिलो जल्दी कयो। ख़ैर त हुयो, मुंहिंजो इंतज़ारु न कई। पुट दरअसल ॻाल्हि इहा आहे त वॾेरो गोराम मूंखे चयो त रूबी जो संग मुंहिंजे भाउ बबलू खे ॾियो। तोखे त ख़बर आहे वॾेरो गोराम केतिरो ज़ालिम आहे ऐं हुनजी ॻाल्हि इहा मूंखे न वणी ऐं मां हैदर खे रिश्तो ॾेई आहियां। बाबा वॾेरो असांजे संगनि जो मालिक त न आहिनि। छो असां पंहिंजी भेण जो उनखे रिश्तो ॾियूं। तव्हां हैदर खे रिश्तो ॾेई इहो सुठो कयो। शुक्र आहे पुट जो तूं पैसा वक़्त ते खणी आयो। हाल त हाणे इहे वॾेरनि खे पैसा ॾींदासीं। जबार ऐं कुर्बान हलो त वेहूं त कुझु तव्हां सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हलो ठीकु आहे। जबार ऐं कुर्बान यार हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। सौट ज़ाहिद कहिड़ी ॻाल्हि? आख़िर ख़ैर त आहे न? ज़ाहिद वरी कहिड़ी ॻाल्हि थी आहे? खोले ॿुधा न। सौट तव्हांखे त ख़बर आहे हू मुंहिंजो माटेलो भाउ आहे। हू त मूंखां टके टके जो हिसाब थो वठे। आख़िर मुंहिंजो बि जाइदाद में हिसो आहे। हा सौट वाकई ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। ज़ाहिद नादिर तुंहिंजो भाउ आहे पर ॾाढो ॾिंगो माण्हू आहे। सौट मां ॾिंगे माण्हू लाइ कुझु सोचियो आहे। ज़ाहिद तूं छा सोचियो इन लाइ असांखे खणी ॿुधाए। ज़ाहिद मूंखे लॻे थो त तुंहिंजे दिमाग़ में कुझु खिचड़ी पचे थी। खिचड़ी बि अहिड़ी थी पचे त नादर कॾहिं ख्वाब में सोचो बि कोन हूंदो। पर सौट तव्हांजो मूंखे साथ थो खपे। सौट जेकर इहा ॻाल्हि आहे त असां तोसां हर हाल में गॾु आहियूं। तूं ॻणती न कर। ज़ाहिद आख़िर तूं कंदे छा? कुझु ख़बर त पए बाबा। हाणे मां पंहिंजे भाउ खे धणिया वाले करणु चाहियां थो ऐं हिन मिल्कियत जो मालिक थींदुसि। बसि तव्हां सौटनि जो साथ हुजे। सौट ज़ाहिद पर असांखे हिन में फ़ाइदो थींदो या न? सौट असां तोसां गॾु आहियूं। कुझु असां लाइ बि सोच। सौट जबार ऐं सौट कुर्बान तव्हां घबराओ न। तव्हां मूंखां ख़ुशि थी वेंदो ऐं सॼी जाइदाद मां पंहिंजे हिसो थो खणणु चाहियां। तव्हांखे ऐश बि कराईंदुसि। तव्हां बि मूंखां ॾाढा ख़ुशि थी वेंदव। वालेकुम सलाम। आज जानिब कीअं आयो आई? भोतार साईं असां तव्हांजा पैसा वापसि करणा आहिनि। तव्हां 15 ॾींहं चयो असां 13 ॾींहनि में तव्हांजा पैसा खणी आया आहियूं।
हाँ जानब ठीक है तू पंहिंजी रक़म खणी आयो आहीं इहा सही ॻाल्हि आहे जानिब जेका ॻाल्हि असां तोखे चई आहे न उन्ही जो छा थियो मोहतर मां तव्हांजो मक़सदु सम्झियो न आहे तव्हां छा चवणु चाहियो था असां तुंहिंजे पीउ खां पंहिंजे भाउ बबलू लाइ रिश्तो घुरियो आहे बोतार जेको तव्हां चाहियो था इहो हरगिज़ कोन थींदो बोतार ही तव्हांजा पैसा जिंदगी तू हैदर मुखावे जी ॻाल्हि तू मुंहिंजी आशिकी तू सावरी बावरी मुंहिंजी तू मूंखे छा ॻाल्हि आहे ॿुधाए मूंखे हैदर मां तोसां मोहबत कंदी आहियां ऐं तूं मूंसां एतिरो बेरुखो छो आहीं मुंहिंजी तोसां शादी थियण वारी आहे वो भी मुंहिंजी शादी तोसां ज़रूरु थींदी इहो वॾनि जो फ़ैसिलो आहे तूं मुंहिंजी गैरत आहे इज़त आहे मगर मां बेरुखो न आहियां हैदर इहो वॾनि फ़ैसिलो कयो आहे पर मां तोसां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी इन में तूं राज़ी आहीं न हाँ रूबी मुंहिंजो तोसां प्यार आहे ऐं मां तोसां प्यार कंदो आहियां हैदर इहा ॻाल्हि करे तूं मुंहिंजी दिलि खे सुकून ॾेई छॾियो हैदर ज़मानो भले कुझु बि चवे मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहबत तूं ई आहीं ऐं हमेशह तोखे पंहिंजे साह में सांढे रखंदी आहियां हैदर जॾहिं मां साह खणंदी आहियां न तुंहिंजो नालो वठंदी आहियां पर मुंहिंजी दिलि चवंदी आहे त तूं मूंखां पल बि परे न थींदो कर ऐं मां हर वक़्तु तुंहिंजी बाहुनि में हुजां रूबी तूं मुंहिंजे मन जी राणी आहीं ऐं तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं आऊं बि चाहींदो आहियां त तुंहिंजी हमेशह बाहुनि में हुजां तॾहिं त हिकु शाइर पंहिंजी महबूबा लाइ हिकु शाइर चयो केॾो न ख़ूबसूरत चहिरो आहे उनखे ॾिसणु दिलि थी चए तुंहिंजूं सागर खां बि वधि गहरियूं अखियूं ऐं नीरियूं अखियूं उन्हनि में गुम थियण थी दिलि चए तुंहिंजे लाल लबनि जो जाम पीअण दिलि थी चवे तुंहिंजे कारनि ऐं घाटनि ज़ुल्फनि जी छांव में सुम्हण दिलि थी चवे बणिजा गुलाब जो गुल तुंहिंजी राहुनि में विछंजड़ दिलि थी चवे बणिजा पाज़ेब तुंहिंजे पेरनि में ॿधजड़ थी दिलि घुरे छड़ियल आहियूं जनम जनम खां इन जनम में मिलण दिलि दी रूबी अबा उथो सही अबा खैर था है जी बाबा अच्छा बाबा अच्छा
अजी पानी घणी अच ॾाढी बुख लगी है। हाँ पुट मूंखे भी 24 घंटा बुख लगी है। हाँ अदा मानी अदा वडेरे के पैसा ॾेई आया आहियो? हाँ दी उन्हनि खे रक़म ॾेई आहियां। धी पुट असां त तूं ने जी बाबा आप पानी खाओ मां अंदर में आती हूँ।
दा तव्हांखे असीं झलियोसीं रुबी जो संग मूंखे ॾियो ऐं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे बोलो ज़बान संभाले ॻाल्हा ईअं न ज़बान छिके कढाई फिदा थोरो होश सां ॻाल्हा। फिदा बबलू असांजो भाउ आहे किथे ईअं न थिए जो असां तोखे विसारे छॾियूं त तूं असांजे ॻोठ जो आहीं। बबलू मां तव्हांजो कर्ज़ो सॼो ॾेई छॾियो आहे हाणे मां आज़ादु आहियां। तूं आज़ादु न आहीं जेतिरे ताणी तूं पंहिंजी भेण जो रिश्तो मूंखे न ॾींदे तोखे आउं न छॾींदुसि। तैमूर ॾिसो छा त हलो त कोली बबलू ये हालत तो तुझे कहे कहीं आए अदा मूंसां फिदा वेड़ियो आहे इन जानब जे पुट फिदा जी या मजाल जो मुझे भाउ जे मथां गोली हलाए इन जो मां नस्ल मिटाए छॾींदुमि नस्ल। अदा गुलाम हाणे फिदा वारनि जो बंदोबस्त करणो पवंदो। हाणे हू असां खे न पुछंदा उन्हनि ज़िद करे पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे मौत खे हाणे उन जो पूरो खानदान तबाह बर्बाद करे छॾींदुसि तबाह बर्बाद। हाणे मां उन जे खानदान जो बचो बचो मारे छॾींदुसि बचो बचो। जिसको तू चाहे हे नबी तू बुलाता है तेरे दर पर सर झुकाए मैं भी आया हूँ जिसकी बिगड़ी है जबार तुर सब भी करे ॻाल्हियूं कर ऐं मां मथां थो अचां पूरो अॼु इन खे कयूं था पूरो घणा ॾींहं असांजी मिल्कियत खाधी पर हाणे ही ज़ायद कॾहिं बि कोन छॾींदुसि कॾहिं बि कोन ॿुधावन मां ईअं थो चवांसि। नादर ॾे त हाल काॾे निकितो आहीं? सोट वियो हुउमि दरबार ते दुआ करणु अलाह माफ़ करे। सोट नादर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए ज़ायद किथे आहे? सोट का ख़बर नथी पए कॾहिं होटलनि ते कॾहिं काथे इहो ईअं वधो आहे घुमंदो असां अला लोक माण्हू असां छा था करे सघूं छा कयूं इहो सॼो ॾींहुं ईअं घुमंदो फिरंदो वधो आहे। वियो हुउमि दरबार ते ज़ायद खे ॻोल्हे ॻोल्हे थकी पियो अलाए काथे आहे का ख़बर ई चार नथी पए।
मिसकीन जो हक़ खाई करे तू पान के बहादुर चखी ना हाणे मौत जो हाणे सॼी मिल्कियत जा वारिस पाण आहियूं हिकिड़ो बाटल शख़्स भाउ उनखे बि हाणे पूरो कयोसीं ऐं जेको असांजो हक़ु असांखे हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदो हुयो उनखे बि पूरो करे अॼु हिन मिल्कियत ते पाण राज कंदासीं पाण सौट ज़ाहिद हाणे नादर खे बि तूं मारे छॾियो आहे हाणे मूंखे हिसो पंहिंजो ज़रूरु ॾिजे किथे न ईअं ई मूंसां बि नादर वांगुरु धोखो करे ॾिस सॼी चाल मुंहिंजी आहे सोट जवाब तोसां त मुंहिंजो वाइदो थियल हुयो न नादर खे मारे करे जेको बि हिसो आहे न तो ज़रूरु तोखे मां हिसो ॾींदुसि तूं घबराए न यार नादर खे मारण जो मुंहिंजो हथु आहे हिकिड़ो मटियलु भाउ हुयो उनखे पहिरीं पूरो करे हिन मिल्कियत ते राज कंदासीं ऐं तोखे त ख़बर हुई उहो असांखे कंहिं वक़्त बि असांखे रुपयो कोन ॾींदो हुयो हमेशह असांजे मथां इहो इल्ज़ाम ॾींदो ईंदो हुयो त हीउ जुआरी आहे पर मां जुआ कोन खेॾंदो हुयुसि ज़ाहिद सौट असांखे हैदर ॾिठो आहे सो बि सामे कोने ते जबर हाणे हल त हलण जी कर हैदर खां पोइ ॾिसी वठंदासीं जी आहे यादा जानब तो पंहिंजी धीअ जो संग हैदर खे ॾेई सुठो न आहे कयो वॾेरा गोराम धीउ जो भलो ऐं सुठो सोचणु पीउ जो फर्ज़ु आहे हैदर मुंहिंजो बच्चो आहे बच्चो जानब जेको तो सोचियो आहे न उहो तोखे मां हरगिज़ करणु कोन ॾींदुसि यादि रखजांइ वॾेरा गोराम बुरो ऐं चङो करण वारो मुंहिंजो सोनो रब आहे तूं केरु थींदो आहे चङो करण वारो अदा लगे तो हाणे जानब जा पर निकिरी आया आहिनि पर अदा साईं ये पर हाणे असांखे कटणा पर तव्हां छा कटींदो पर तड़े तव्हां जा कटबा मौत मरी हम तो सुठो नथो करीं हाणे मौत जो मज़ो तो चखाया मरण जासी चाचा चाचा हैदर हैदर रोटी सहनी जगह पे अभी बच्ची बड़े राउंड के मारी था गॾु चाचो काढियो अदा दिलावर वॾेरे घोराम खान बाबा ऐं अदा खे मारे छॾियो हैदर मूंखे बचायो तूं न त अॼु मां बि मरी वञा अदी हाणे तूं अमीदा सां गॾु वेह हैदर ही छा करे छॾी अदा रूबी जी गॾु वॾेरा हुया ऐं हिन जा 2-3 माण्हू मारिजी विया
छो जो हुननि असांजे चाचे खे मारियो आहे। हू हाणे असांखे कोन छॾींदा, वॾेरा ॾाढा ज़ालिम आहिनि। त वॾेरनि मुंहिंजे चाचे मुंहिंजे जिगरी सोट खे मारियो आहे। जेकॾहिं मुंहिंजो वस पुॼनि त मुंहिंजा मां आंडा ॿार कढी चवां। अफ़सोस जो मुंहिंजी गोलियूं ख़तम थी वियूं। हा दा तूं सही चए थो, हुननि असां सां घटि नाहे कई। ठीकु आहे हैदर, जीअं तव्हांजी मर्ज़ी। हाणे तव्हां होशियारु रहो, छो त वॾेरा वॾा ज़ालिम आहिनि। अस्सलाम वालेकुम जायद। वालेकुम अस्सलाम। गुलाम खान मसे मसे याद छो अथई? जायद वाह जो कम करे छॾियो अथई। सॼी मिल्कियत जो अकेलो वारिस थी वियो आहे। असुल अंदर ठारे छॾियई। दोस्तनि जा त दिलि ज़रूरु ठहंदा न बाबा। गुलाम खान अगरि कमकार आहे त हुकुम कर। यार यारनि जा हूंदा। ऐं हा, जेको असांजो दुश्मन आहे न, उहो तव्हांजे ॻोठ में। हुनजो नालो हैदर आहे। हुनखे ख़तमु करिणो आहे ऐं मूंखे साथ जी ज़रूरत आहे। वाह गुलाम खान वाह। असांजा दुश्मन ई हिकिड़ा ई आहे। पोइ सुभाणे अच त हुनजो शिकार कयूं। पोइ असां सुभाणे अचूं तुंहिंजे ॻोठ ऐं तुंहिंजा महिमान आहियूं। ज़ायदा सां तुंहिंजी मदद सां पंहिंजे दुश्मन खे ॻोल्हे मारींदासीं। ऐं हा, असांखे तो में पूरी उमेद आहे त तूं असांजो साथ ॾींदे। गुलाम खान तूं फिक्र न कर, मुंहिंजो साथ तो हरदम रहंदो, चाहे ॾींहुं हुजे या राति। हाँ ज़ाहिद, असांखे ख़बर आहे हू हिन तुंहिंजे तर में रहे थो ऐं असां पूरी पूरी तयारी सां आया आहियूं हुनखे हितां मारे पोइ वापसि। ज़ाहिद, असांजो भाउ बबलू बि हिते आयो आहे। हाणे त असां सभु हिते गॾु आहियूं। गौरव खान, असां दोस्तनि जा दोस्त आहियूं ऐं दुश्मननि जा दुश्मन। बाक़ी हाणे घटि कान कंदासीं। अशमत, असां बि तव्हां सां गॾु आहियूं। ज़ायद, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई।
हैदर सां त दुश्मनी करे सुठो न है कयो। हाणे तुझी मौत जो तोहफ़ो हैदर ने मोकिलींदासीं ऐं तुझी मौत खां ई शुरुआत थींदी। ज़ाहिद तू असांजो ॻोठ जो वॾो आहे, तू इहो सुठो न कयो आहे। दिलावर तोखे शायदि ख़बर न आहे, ज़ाहिद यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन। तू ऐं तोवारे भाउ कहिड़ो चङो कमु कयो हो जो ज़ाहिद खे था मयारियूं ॾियो। इहो सुठो नथो करे। हाणे बस, हाणे मरण लाइ तयारु थी। दिलावर अदा मुझा भा दिलावर अदा ये तुझी के हालत कई है उदा मुके अदा अदा मुके उदा है अदा अदा उदा मुझा भा अदा अदा मुके उदा है अदा जायद है घोड़ा हमारा मुख्य मारे विया न तव्हांखे बि मरण अचनि दादा न मुंहिंजा तू मुंहिंजे भाउ खे मारे सिधो न Alati! Gotowy na zajdy! Nawet nie czart hot! अरे हेॾे हेॾे हाणे घणा ज़ुल्म करे हाणे तव्हां भॼो था हथियार हथ में खणी पाण खे मुस्मार थो सम्झी हथियार उछल त पोइ तोखे ॾिसां थो इहा बि तुंहिंजी मां ख़्वाहिश पूरी थो कयां
हैदर मुझे मार हैदर मुझे मार मुझे मार सूरज का मुझे मारे चले